डिप्टी कमिश्नर सांगर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी सरबराही में संदस ऑफिस में आम चूंड 2024 के सिक्योरिटी प्लान के हतमी शक्ल ॾियण ऐं पोलिंग स्टेशन ते घुर्बल सामान पहुचाइण के हवाले से सिक्योरिटी इदारनि के सरबराहन से गॾिजाणी मुनक़िद करे ट्रांसपोर्टेशन प्लान सिक्योरिटी प्लान तरतीब ॾिनो वियो, जंहिंमें पाक आर्मी रेंजर्स के ऑफिसर एसएसपी सांगड़ कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शाहनवाज ब्रोही समेत ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। गॾिजाणी में सिक्योरिटी प्लान के हतमी शक्ल ॾींदे डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो आहे त सांगड़ ज़िले में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि के इनेकाद लाइ सभु वसीला कतब आंदा वेंदा। जेसी ताईं प्रिजाइडिंग ऑफिसर नतीजा रिटर्निंग ऑफिसर वटि जमा कराइनि, अछड़ो थर जे ॾूरान इलाइक़नि में कायम पोलिंग स्टेशन की पुलिस से गॾु हथुंगो रेंजर्स जा एहलकार मुक़रर कया वेंदा। गॾिजाणी में एसएसपी सांगड़ ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर पंहिंजे कयल इंतजामनि बाबति आगाह कयो। पाक आर्मी के ऑफिसरन पारा सांगड़ जिले में चूंड अमल के पुरअमन तरीके से मुनक़िद कराइण लाइ पंहिंजे प्लान बाबति आगाह कंदे चयो आहे त इंतहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशनन खां सवाइ पाक आर्मी जा जवान ऐं ऑफिसर गश्त ते मामूर रहंदा। इलेक्शन 2024 के सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार की चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।